दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। सिंध जा ॻूणे वज़ीर आला लियाकत खान जतोई दादू जे जोही कच्छी जो दौरो कयो, जिते हुन पंहिंजे साथियुनि सरदार इमदाद खान लगारी, सरदार आशिक अली ज़ोर, ओशाक अली जावरी, महबूब लोंद, कुर्बान जमाली, मुमताज ज़ोर, रईस सरताज शाहानी, असद मल्हा, नूर जतोई ऐं ॿियनि सां गॾु जतोई हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दादू ज़िले में वधंदड़ बदमनी, करप्शन ऐं अवाम दुश्मनी सबबि माण्हुनि जो जीअण मुश्किल बणिजी वियो आहे। धांधली ऐं चोर दरवाज़नि ज़रिए ईंदड़ असेंबली मेंबर सिर्फ़ करप्शन कमीशन ताईं महदूद आहिनि। गुज़िरियल 17 सालनि में सिंध ऐं दादू ज़िले में कहिड़ी तरक़ी थी आहे? पीपी हर खाते खे नाकारा बणायो वियो आहे। सरकारी फंड्स खे पंहिंजे एटीएम मशीन समझी इस्तेमाल कयो वियो, जंहिं जे नतीजे में खाता शहर ऐं ॻोठ खंडरात में तब्दील थी विया आहिनि। हुन वधीक चयो त हुकूमत ऐं पुलिस अवाम खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां पंहिंजी नाअहली, करप्शन ऐं बदमनी खे लिकाइण लाइ पुरअमन शहरनि, वापारियुनि, दुकानदारनि ऐं सहाफ़ियुनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल करे रही आहे। सिंध में 2022 जी वॾी ॿोड़ खे 3 साल गुज़री विया, पर अॼु ताईं जोही समेत दादू ज़िले जा बोन मुतासिर बहाल न थी सघिया आहिनि। रोज़ानो बोन मुतासिर शिकायतूं खणी अचनि था त घरनि जे सर्वे, तामीराती फंड्स ऐं घरनि जी तामीर लाइ ज़िले इंतिज़ामिया दादू ऐं NGOs जी ऑफिसुनि जा चकर लॻाइण ते मजबूर आहिनि। ॻोठनि जी अध खां वधीक आबादी अञा ताईं रक़मूं न मिलण सबबि पंहिंजा घर तामीर न कराए सघी आहे। बोन मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि। गैर मुल्की अरबे फंड्स जी करप्शन सबबि मुतासिरनि जे घरनि जी तामीर बहाली जा प्रोजेक्ट 3 सालनि खां अल्तवा जो शिकार आहिनि। अवाम अॼु बि मसइलनि में जकड़ियल आहे, जॾहिं त 17 सालनि जे इक़्तिदार बावजूदि अवाम खे कुझु बि न मिली सघियो आहे।